बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अॼु मुबारक आहे उन सभिनी उहिदेदारनि खे जेके सिंधी अदबी संगत शाख सेवण जा उहिदेदार चूंडिया आहिनि ऐं इन उमेदु कयूं था त सिंधी अदबी संगत जेका हिंदो पाक खां पहिरीं को वजूदु रखंदड़ आहे, उन जी तमामु घणियूं शानदार तारीख़ आहे, उन जी हिस्ट्री आहे, उनखे क़ाइमु दाइमु रखंदा असीं सभु दोस्त गॾिजी महिनतूं कंदासीं जीअं सिंधी ॿोलीअ जी, सिंधी अदब जी ऐं सिंधी क़ौम जी ख़िदमत करे सघूं, अॻिते वधी सघूं ऐं उन लाइ वधीक नवां लेखक पैदा करे सघूं, असीं पंहिंजा किताब छपाए सघूं, पंहिंजे दोस्तनि जा हिक ॿिए जी मदद करे हिक ॿिए लेखक पैदा करियूं, लेखकनि जे अॻियां वधाइण जे लाइ उनजा किताब छपायूं, उन्हनि जी मदद करियूं ऐं सिंधी अदबी संगत जेका शाख सेवण जी आहे उन ते एॾी वधीक ज़िम्मेवारी थिए थी त हीअ जॻह जेका आहे कलंदर लाल शहबाज नंगरी इंटरनेशनल नंगरी आहे। हिते दुनिया जी समूरनि ॿोलियुनि माण्हुनि जा राइटर लेखक अचनि था हिते, त असां सिंधी अदबी संगत समूरनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़ राइटरनि सां बि राब्ता करे सघे थी, हिकिड़े गॾियल मुशाइरा बि करे सघे थी, जंहिंमें उर्दू जा शाइर हुजनि, भली फारसी जा शाइर हुजनि, भली अंग्रेज़ी में शाइरी कनि, कहिड़ियुनि ॿोलियुनि में बि कनि। असांजी सिंधी अदबी संगत सभिनी ॿोलियुनि सां दोस्तीअ जो हिकिड़ो पैगाम ॾिए थी। असांजी को बि कटरपो न आहे, असीं पंहिंजी ॿोलीअ जो सिर्फ़ु हक़ु वठूं था, उन जो तहफ़ुज़ वठूं था ऐं उन ॿोलीअ जो असांजे इंटरनेशनल क़ानून मुताबिक़ मुल्की आइन तहत असांजो राइट आहे त असांजी ॿोली असांजे सिंध जी क़ौमी ॿोली आहे, असांजी तारीख़ रखंदड़ हिकु क़दीम ॿोली आहे। उनजी पसोपेश असांजी उन ॿोलीअ खे जेकॾहिं को बि ख़तरो आहे उन लाइ हिकिड़ो जिदोजहद करण जो हिकिड़ो असां वटि आइन जे अंदरि रस्तो आहे। अॻिते हली असां जेकॾहिं का बि स्ट्रगल कयूं, जिदोजहद करियूं, उन में बि असांखे सिंधी अदबी संगत सेवण जी दोस्तनि जो हिकिड़ो वॾो सहकार खपंदो ऐं हिते मक़ामी सतह ते बि जेके मामला हूंदा उन में ज़िले जे सतह ते असां उन दोस्तनि जी न सिर्फ़ु मदद कंदासूं पर उन में बराबरि जा शरीक हूंदासूं, चाहे किताब छपाइण जो मामिलो हुजे, चाहे फंक्शन हुजे, चाहे ॿियो मामिलो हुजे। असांजे सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी मामले में वधीक अमन सोरिंग साहब वॾा एक्टिव आहिनि ऐं उहे वधीक कानूनी कार्रवाई करे सिंधी अदबी संगत में के बि धड़ाबंदी जेके कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे का बि क़िस्म जी पज़ीराई कोन थींदी, उन्हनि जी का बि कामयाबी कोन थींदी। इनशाला जेके बि चङा कम थींदा आहिनि, सुठा कम थींदा आहिनि, बहितर कम थींदा आहिनि, हक़ सच थींदो आहे ऐं सही रस्ते ते जेके माण्हू वेंदा आहिनि उनजी मुखालफ़त ज़रूरु थींदी आहे। पोइ उन में ज़ाहिर आहे त फितनो बि असांजे वजूद में हिते मौजूदु आहे, खनास बि मौजूदु आहे, जिते रहमानी क़ुवतूं उते खनास बि मौजूदु आहे, त उन्हनि सां बि पाण खे मुक़ाबिलो करिणो आहे। जेकॾहिं को असांजे अंदर मां वेही का नयूं शयूं ठाहे थो, इन्हनि शयुनि खे टोड़े थो, त उन्हनि माण्हुनि खां बि ख़बरदार रहणो आहे, उन्हनि जी साज़िश खे नाकाम करिणो आहे पंहिंजे इल्म जी ताक़त सां, कलंदर लाल शहबाज जी फारसी जी शाइरी सां, शाह लतीफ़ साईं जी सिंधीअ जी शाइरी सां, तव्हां दोस्तनि जी अदबी कोशिशुनि सां, तव्हांजे उन अदबी अप्रोच सां उनखे बेकार बनाइणो आहे। ऐं असां सभई दोस्त जेके पॉज़िटिव कमु करणु चाहियूं था, क़ौम जी ख़िदमत करणु चाहियूं था, ॿोली जी ख़िदमत करणु चाहियूं था, पंहिंजी हड़ावड़ा महिनत करणु चाहियूं था, पोइ विच में को माण्हू का साज़िश करे असांजी तंज़ीम में कंहिं बि चुर्च ते, कंहिं बि ताक़त जे चुर्च ते, छाकाणि त हींअर ॿोलियुनि खे यरगबाल करण जी कोशिशि बि कई पई वञे ऐं असांजे अदब खे खंभण जी कोशिशि बि कई पई वञे, छाकाणि त जेके पॉज़िटिव शयूं जेके अवाम जे तक़दीर खे बदिलाइनि थियूं, जेके इलाइक़नि में ख़ुशहाली आणनि थियूं, उनजा मुखालिफ़ ऐं उन्हनि जा दुश्मन बि मौजूदु आहिनि। इन करे हर पासे खां ख़बरदार थी हिकिड़ो इबादत जो कमु, हिकिड़ो नेकी जो कमु, हिकिड़ो ॿोली जी ख़िदमत जो कमु असां सभिनी दोस्तनि खे गॾिजी करिणो आहे। इन करे असां ॾाढी ख़ुशी थी आहे। इनशाला तव्हां सां राब्तो रहंदा, कचहरी थींदी ऐं तव्हां खां कुझु सिखंदासीं, कुझु असां तव्हांखे चारि ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। अॼु तव्हांखे जेके चूंड कई आहे उन तव्हांखे मुबारकबाद हुजे। वधीक असांजे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल तव्हां सां राब्तो कंदो। तव्हांजी वॾी महिरबानी।